तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। माह रमज़ान जे फ़ज़ीलतुनि सां हदीसुनि जा किताब माला माला। रमज़ान मुबारक में एतिरे क़दुरु बरकतूं ऐं रहमतूं आहिनि जो असांजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जेकॾहिं माण्हुनि खे मालूम हुजे हा त रमज़ान छा आहे त मुंहिंजी उम्मत तमन्ना करे हा त काश पूरो साल रमज़ान हुजे हा। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त 5 नमाज़ूं ऐं जुमो ईंदड़ जुमे ताईं ऐं रमज़ान जो महीनो ईंदड़ माह रमज़ान ताईं गुनाहनि जो कुफ़ारो आहे, जॾहिं त कबीरा गुनाहनि खां बचियो वञे। असां सभिनी खे कोशिशि करणु घुरिजे त हिन बाबरकत माह रमज़ान में पंहिंजे इबादतुनि सां गॾु अमलनि सां गॾु असांखा जेके बि गुनाह थी गुज़रिया आहिनि उन्हनि खां सचे दिलि सां तौबा ताइब थियूं, छो त गुनाह कबीरा तौबा सां माफ़ थींदा आहिनि। तौबा करण जो तरीक़ो हीअ आहे त जेको गुनाह थियो ख़ासि उन गुनाह जो नालो वठी दिलि में बेज़ारी ऐं ॿीहर उन खां बचण जो पको पहो करे तौबा करणी पवंदी। मिसाल तौरु कूड़ ॻाल्हायो त बारगाह ख़ुदाबंदीअ में अर्ज़ु करे, या अल्लाह मूं जेको ही कूड़ ॻाल्हायो उन खां तौबा करियां थो ऐं ॿीहर न ॻाल्हाईंदुसि। तौबा जे दौरान दिलि में कूड़ खां नफ़रत हुजे ऐं ॿीहर न ॻाल्हाईंदुसि चवण वक़्तु दिलि में ही इरादो बि हुजे त जेको कुझु चई रहियो आहियां ईअं ई कंदुसि, तॾहिं उहा तौबा आहे। जेकॾहिं बाने जी हक़ तलफ़ी कई आहे त तौबा सां गॾोगॾु उन माण्हूअ खां माफ़ कराइण बि ज़रूरी आहे। अल्लाह तबारक व तआला जल शानहू असां सभिनी खे हिन माह रमज़ान जे बाबरकत महीने में वधि खां वधि इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं सचे दिलि सां तौबा थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि